आहे। मां 8वीं क्लास जी शागिर्दणी आहियां। जीअं त तव्हां ॿुधो 2 जुलाई ते पुलिस माण्हू 10-12 माण्हू अची असांजे घर में घिरी असांजी अम्मा खे बाबा खे ऐं असांजे चाचा खे घर में घिरी करे तशद्दुद करे ऐं असांजो घर जो सामान भञ ड्राह करे खणी विया आहिनि बिना कंहिं FIR बिना कंहिं NC जे। जॾहिं असां उन्हनि जो वीडियो रिकॉर्ड करणु शुरू कयो आहे त हुननि असांखां मोबाइलियूं खसियूं आहिनि ऐं असांजूं मोबाइलियूं खसे करे पाण वटि रखियूं अथनि। ऐं असांजी अम्मा खे जेका ब्लड प्रेशर जी ऐं शुगर जी मरीज़ आहे उनखे वारनि खां वठी छिकियो वियो आहे, उनखे खणी विया आहिनि ऐं 4 ॾींहंनि खां वठी उहा लापता आहे। उनजो को पतो न आहे त असांखे ख़बर ई न आहे त असांजी अम्मा आहे किथे, असांजो बाबा किथे आहे। ऐं हीअ पंहिंजी ग़लती मञण लाइ तयार ई न आहिनि ऐं चवनि था त असां हिननि खे न खणी आया आहियूं। ऐं इहो हिकु वॾो ज़ुल्म आहे जेको असां सां न पर सिंध में हर हिकु माण्हू सां थो थिए। महिरबानी करे असांखे इंसाफ़ खपे ऐं असांखे पंहिंजा अम्मा ऐं बाबा वापसि खपनि। पाण अवामी तहरीक तालुके मेड़ जो सदर ऐं जनरल सेक्रेटरी तालुका बार एसोसिएशन मेड़ पाण पुरज़ोर मुतालबो कयूं था, हिन SP खे बि ख़बरदार कयूं था त हीउ जेको तव्हां मेहड़ तालुके में SHO तैनात कयो आहे उहो हिकु करप्ट ऐं नाअहल SHO असांजी मेड़ खे ॾिनो वियो आहे, जंहिंखे करप्शन जी जेका बाज़ार आहे उहा तमामु गरम करे छॾी आहे। ऐं हीअ मासूम नियाणियूं जेके आहिनि ऐं सॼो मेहड़ तालुके जेको असीं ॿुधूं था ऐं ॾिसूं था पिया ऐं महसूसु कयूं था पिया त हिन मेहड़ तालुके में एॾी त बदमुनी कराई आहे ऐं एॾी त करप्शन कई आहे जंहिं जेका हद कान्हे का। सॼो मेहड़ हिनमहिल सरापा एहतिजाज आहे। हाणे रिसेंटली हाणे 2 तारीख़ ते ॻोठ पोराचे में पुलिस जे अटालन सां उते वञी रेड करे न का FIR आहे, न का गिरफ़्तारी का वारंट आहिनि, न की का बि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। FIR हिकिड़नि ॻोठनि में थियनि, वाक़िया हिकिड़नि ॻोठनि में थियनि ऐं रेट ॿियनि में थियनि। उन्हनि FIR में जेके बि जवाबदार आहिनि उहे नॉमिनेटेड आहिनि, उहे कुझु गिरफ़्तार आहिनि। तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि सां मसइला तव्हांजा आहिनि उहे शयूं। ॿियनि ॻोठनि में, ॿियनि ओड़े पाड़नि में या ॿियनि शहरनि में उन्हनि में हीउ केरु थींदो आहे, हीअ सम्झूं था त हीअ हिकिड़े क़िस्म जो असांखे करप्ट SHO ॾिनो वियो आहे ऐं हिनखे फौरी फिलफोर हटाए वञे ऐं हीअ जेके नंढियूं नंढियूं मासूम जेके अदड़ियूं आहिनि हिननि जा जेके इशूज़ आहिनि उहे मसइला हल कया वञनि ऐं फिलफोर असांजी जेका भेण आहे अवामी तहरीक जी भेण आहे उहा साइमा उनखे जल्द खां जल्द रिहा ऐं आज़ादु कयो वञे। अगरि इहा शइ नथी थिए त हीअ जेके मेहड़ में असांजो इहा प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा असांजे एहतिजाजनि में शुरू थींदी ऐं असीं एहतिजाज बि कंदासीं। कानूनी चाराजोई बि कई आहे, 491 एप्लीकेशन मूव कई आहे। उते वरी अची थो डिनाए थो करे बाबा तव्हांखे ख़बर न आहे त भला इहे माण्हू विया केॾे। असीं तव्हांजे वटि मथां विटनेस आहिनि, शाहिद आहिनि, जंहिं मां तव्हां अची घरनि मां इहे शयूं माण्हू खंभे खणी विया आहियो। छा तव्हांखे केरु पुछा करण वारो कोन्हे को? छा असांजे लॉ मिनिस्टर खे कंहिं शइ का ख़बर कान्हे का? छा SP साहिब खे कंहिं ख़बर कान्हे का? DIG साहिबु आहे, IG साहिबु आहे। हीअ जेके धंधा सभिनि कया आहिनि इहे पंहिंजा धंधा बंदि कयनि, न त हीअ आवाम जेको आहे सॼो सरापा एहतिजाज रहंदो।